अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक नए वीडियो लॉग सां गॾु मां आहियां क़ासिम राजपर। नाज़रीन, गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां ख़ासि तौर ते पाण जेकर सोशल मीडिया खे ॾिसूं था, सोशल मीडिया ऐं ख़ासि तौर ते फेसबुक जो जॾहिं जाइज़ो वठूं था त असांखे 2-3 ॻाल्हियूं तमामु घणियूं अहम लॻनि थियूं। उन्हनि में हिकु ॻाल्हि जेका शहज़ाद इक़बाल कई, जेको जियो ते प्रोग्राम कंदड़ हुयो। ॿी ॻाल्हि हुई जेका मुबशर लुकमान 24 TV चैनल ते ॻाल्हि कई आहे। हुननि जे ॻाल्हि जो जेको मक़सदु हुयो उहो हुयो कराचीअ खे हिकु नओं सूबो ठाहिणु, उन लाइ मुहिम हलाइणु। ऐं उन खां अॻु जेकर पाण ॾिसूं त लाहौर मां वेही जेका ॻाल्हि नजम सेठीअ कई उहा पिणु माना ख़ेज़ हुई। उन जहिड़ो हिकिड़ो अहिड़ो माण्हू जंहिंखे सिंध जा माण्हू तमामु घणी इज़त कंदा हुजनि, पर उन्हनि समूरनि ॻाल्हियुनि जे बावजूदि जेको असां सिंध जा माण्हू सोशल मीडिया जो इस्तेमालु कयूं था, हिन वक़्तु जॾहिं सिंध हिकिड़े सोशल मीडिया जे हवाले सां या इलेक्ट्रॉनिक मीडिया जे हवाले सां या जेका नाम निहाद उर्दू मीडिया आहे उन हवाले सां मुसलसल हमलनि हेठि आहे ऐं सिंध ते मुसलसल हिकिड़ियूं सोशल मीडिया या असांजी जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे उन वसीले काऊं पियूं थियनि, उन वक़्तु जेको असांजो ग़ैर संजीदा रवैयो आहे, असां इरशाद जागीरानी सहरशाह मामले मां अञा ॿाहिरि निकिता ई न आहियूं, त इन हिकु जेको ड्रामो हुयो उन में हिकु नए मौला जट राजा मेमून एंट्री ॾिनी आहे। ऐं अॼु जेका हुन ॻाल्हि कई आहे उन सां त महसूसु ईअं थिए थो त शायदि सिंध जो मामिलो सिर्फ़ु रहियो ई इहो आहे त फलाणो वॾो फलाणो नंढो ही ॾोही ही बेगुनाह। जेकॾहिं असां माण्हू सोशल मीडिया जो सिर्फ़ु इन हवाले सां इस्तेमालु कंदा रहियासीं त पोइ ही जेका ईजाद आहे साइंसी, जिते असां 2 ॾींहं अॻु में बि हिकिड़ो प्रोग्राम करे चुका आहियूं, त असां सिंध जा माण्हू हिन जदीद दौर में जॾहिं हिन सोशल मीडिया वसीले हिन जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया वसीले जो हिकिड़ो वॾो इनकलाब आयो आहे, असांखे पंहिंजे नौजवाननि जी तरबियत करणी आहे। पर असां बजाए नौजवाननि जी तरबियत करण जे मुसलसल हुननि खे ग़लति पासे वठी वञी रहिया आहियूं। ऐं जेको कमु मैक्स मेमून कंदो हुयो, जेको कमु असांजो अली हसन भुट्टो साहिबु कंदो हुयो, जेको कमु असांजो दोस्त ज़ुल्फ़कार क़ादरी करे थो, जेको कमु असांजो दोस्त सत्तार ज़ंगे जो करे थो, जेको कमु असांजो दोस्त निसार खोखर करे थो, या उन जहिड़ा ॿिया खोड़ दोस्त आहिनि जेके इम्तियाज़ चांडियो करे थो, असांजो साईं शाह साहिबु मुजाहिद शाह साहिबु करे थो, कॾहिं शौकत ज़रदारी साहिबु तमामु सुठो कमु कंदो आहे। पर असां इहो कमु बि वठी सघूं था जेके मूं जिन दोस्तनि जो हिते ज़िक्र कयो, पर उन बजाए असां सुल्तान राही थियूं, असां मुस्तफ़ा कुरैशी थियूं ऐं असां रोज़ु हिन सोशल मीडिया ते हिकिड़ी मौला जट फिल्म ठाहियूं जंहिंमें मुख़्तलिफ़ किरदार ईंदा वञनि निकिरंदा वञनि ऐं उन में हर वक़्तु कंहिं न कंहिं मौला जट जी एंट्री ईंदी वञे। तंहिंजे करे असांखे पंहिंजे इन सॼी सूरताल जो जाइज़ो वठिणो पवंदो त असां सिंध जा माण्हू जेके मुसलसल क़ौमी हवाले सां जिते असांजूं सोशल मीडिया वसीले ख़ासि तौर ते जेका जॾहिं खां वठी हीअ इलेक्ट्रॉनिक मीडिया कराची मां शिफ्ट थी लाहौर पहुती आहे, उहा कहिड़े तरीक़े सां या इस्लामाबाद पहुती आहे, उहा कहिड़े तरीक़े सां सिंध ते मुख़्तलिफ़ जेके हमला पई करे। तंहिंजे करे असां बजाए उनजे जो असां उन्हनि हमलनि जो जवाबु ॾियूं, असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिक ॿिए जा पटका लाहिण में पूरा आहियूं। असां इहो नथा ॾिसूं त हीअ नियाणियूं सियाणियूं जेके मस वञी ॿाहिरि निकितियूं आहिनि, उन्हनि जी जेका जंहिं तरीक़े सां असां रस्ता रोक था कयूं, हीउ हिकिड़ो फेज़ आहे जंहिंमां असांखे कंहिं न कंहिं तरीक़े सां ॿाहिरि निकिरणो आहे। ऐं जेकॾहिं असां हीउ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इल्ज़ाम तराशी जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ क़िस्म जे पंहिंजे अनाउनि जूं इमारतूं ठाहींदासीं ऐं ड्राहींदासीं त उन सां मसइला हल कोन थींदा, मसइला वधंदा। तंहिंजे करे असां हिन फोरम वसीले मां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त असांखे मुसलसल ही जेका हिक ॿिए जे ख़िलाफ़ु मुहिम असां ॾिसूं था। ॿिया खोड़ दोस्त आहिनि जेके असांजा अदबी दोस्त आहिनि, ख़ासि तौर ते जेके हैदराबाद में वेठा आहिनि, कॾहिं वरी उन्हनि जो ॾिसंदो त हिक ॿिए खे नंढो ऐं हिक ॿिए खे वॾो करण जे हवाले सां जेके हू कमु कनि था ऐं हिक ॿिए जी जेका उते तज़लील कनि था, उहा ॾिसी त असांजा कंध शर्म खां झुकियो वञनि था। कॾहिं असां ते बि हमला थियनि था ऐं कॾहिं कॾहिं असां बि जवाबी हमला कयूं था, जेका ॻाल्हि पिणु मुनासिबु न आहे। तंहिंजे करे असांखे हीउ जेको हमिलो आहे ख़ासि तौर ते मुबशर लुकमान, शहज़ाद इक़बाल या नजम सेठी जहिड़े माण्हूअ कयो आहे, असांखे बजाए इन जे जेको हीअ असां तमामु हिकिड़े ख़सीस मसइलनि ते असां पंहिंजा कलाकनि जा कलाक वञायूं था, उन्हनि जे बजाए जेकॾहिं असां सोशल मीडिया जो इस्तेमालु कयूं था त उनखे हाकारी मक़सद लाइ करिणो आहे, पंहिंजे क़ौम जे भले लाइ करिणो आहे, पंहिंजे धरतीअ जे बचाव लाइ करिणो आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो था त हिन
तमामु साइंस जी इंतिहाई जेका अहम ईजाद आहे उनखे कंहिं लाभाइते तरीक़े सां इस्तेमालु कयूं त तंहिंजे करे असांखे हिन खे इस्तेमालु करिणो आहे क़ौमी शऊर जे लाइ, क़ौमी जागरता जे लाइ। ऐं सिंध जेका मुसलसल काहुन में आहे, जेका मुसलसल हमलनि खे मुंहुं पइजे, ऐं ख़ासि तौर ते जेका जिते बेड गवर्नेंस हुजे, जिते सिहत जूं सहूलियतूं न हुजनि, जिते तइलीम जूं सहूलियतूं न हुजनि, जिते समाजी ढांचो मुसलसल तबाहीअ तरफ़ वेंदड़ हुजे ऐं समाजी ढांचो लॻभॻि तबाहीअ वारे पासे पहुतल हुजे, उन वक़्त ते असांजे जेको संजीदा माण्हू आहे उहो बि हिन मामले में हलियो थो वञे। 2 ॾींहंनि खां असां नसीर मेमून साहब जूं पोस्टूं पढ़ूं था, 2 ॾींहंनि खां असां जामी साहब जूं पोस्टूं पढ़ूं था, जेके हिन सॼी सूरत हाल ते तमामु ज़बरदस्त तरीक़े सां हिकिड़ियूं पोस्टूं रखंदा त हीअ असां सिंधी माण्हू पंहिंजे समाज खे कहिड़े पासे था वठी वञूं। ऐं असांजी ख़ासि तौर ते जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया या मुतासिर थिए थो सोशल मीडिया खां, असां नौजवान तबिको उनखे असां ग़लति पासे वठी थी वञनि। इन्हनि दोस्त जेके मुसलसल जामी नसीरिया ॿिया उन जहिड़ा ई खोड़ दोस्त आहिनि जेके मुसलसल कोशिशूं कनि पिया था त असां हिन मीडियम वसीले पंहिंजे नौजवाननि जी रहनुमाई कयूं। तंहिंजे करे मुंहिंजी सिंध जे समूरनि दोस्तनि खे ऐं जेके दोस्त सोशल मीडिया ते एक्टिविस्ट आहिनि, बिल्कुलु ही समाज जा मसइला आहिनि, उन्हनि मसइलनि ते पिणु थियणु घुरिजे। पर जॾहिं मामिलो FI वटि वियल विया आहे, सुभाणे जेकॾहिं FI का FIR दाख़िल करे थी, पोइ मामिलो कोर्ट में वेंदो। तंहिंजे करे बजाए इन जे जो असां पाण मुनसिफ़ थी वेही रहूं ऐं जेकॾहिं हुन का ग़लती कई आहे या न कई आहे, मामिलो जांच हेठि आहे, असां जांच खां अॻु में मुनसिफ़ थी माण्हुनि खे पाण ॾुआरी करार ॾे, हुननि जे सज़ाउनि जो तयन पाण कंदासीं त समाज में भञ ड्राह खां सवाइ कुझु बि न थी सघंदो। तंहिंजे करे असां समूरनि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदासीं त हिन जेको इंतिहाई मीडियम ताक़तवर आहे, इन जो लाभाइतो इस्तेमालु कयो, हाकारी इस्तेमालु कयो।